बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ में भलीकार आऊं यहाँ डीबी बलोच। नाज़रीन सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कश्मीर ज़िले अंदरि कोरोना जे केसनि में इज़ाफ़ो, कोरोना जे मरीज़नि जो अंग वधी 9 थी वियो। कश्मीर ज़िले अंदरि 30 ॾींहं बि लॉकडाउन जारी। गुड्डू में सेप्को अमले जाली मीटर लॻाए बिजली चोरी कराइण जो नओं फार्मूलो ठाहे छॾियो। शहर प्राइवेट लाइनमैननि हवाले, अवाम परेशान। कंदकोट जे ॻोठ दाऊद सोरियाणी में बिजली जे तार किरण सबब 10 साला ॿारड़ो ज़ख़्मी थी पियो। हिन ख़बरनि लाइ तावन कयो आहे अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर कश्मीर। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर वारनि जो चवणु आहे त असां वटि खंड, पती, चांवर, घी, अटो ऐं ॿियो सामान होलसेल रेट ते दस्तियाब आहे। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर नज़द टेलीफोन एक्सचेंज कश्मीर। मोबाइल नंबर 0333 31 31 631। नाज़रीन पेश आहिनि तफ़सीली ख़बरूं। कश्मीर ज़िले अंदरि कोरोना वायरस जे मर्ज़ में मुब्तला मरीज़नि जो अंग वधी रहियो आहे। ज़िले अंदरि कोरोना वायरस जे मरीज़नि जो अंग 9 थी वियो आहे। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर कश्मीर मुनवर अली मिठियाणी तस्दीक कंदे ॿुधायो त तंगवाणी जे ॻोठ रसूलाबाद जे मदरसे में तरसियल 12 तबलीगी जमायत जे माण्हुनि मां 5 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी वई आहे, जिन खे करमपुर जे करंटीना सेंटर में मुंतक़िल कयो वियो आहे। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं घोसपुर जे इलाइक़े में तरसियल 4 तबलीगियुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी हुई। कश्मीर ज़िले अंदरि अॼु 30 ॾींहं बि लॉकडाउन जारी आहे। लॉकडाउन सबबि शहर मुकमल बंदि रहिया। होॾां लॉकडाउन सबबि बेरोज़गार थींदड़ ख़ानदान बुखूं काटण ते मजबूर आहिनि। गुड्डू में सेप्को अमले पारां मुबीना तौरु जाली मीटर लॻाए पैसनि एवज़ बिजली जो विकिरो जारी आहे। उन सिलसिले में ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि सेप्को जे एलएस सारंग बाजकाणी प्राइवेट लाइनमैन मुक़ररु कया आहिनि, जेके शहरियुनि खे जाली मीटरनि वसीले बिजली फ़राहम कंदे माहवार हज़ारें रुपया वसूल पिया कनि। शहरियुनि हेस्को चीफ खां कार्रवाई जो मुतालबो कयो। कंदकोट जे ॻोठ दाऊद सोरियाणी में 11,000 वोल्टेज जी तार किरी पवण सबबि 10 सालनि जो मासूम ॿारड़ो मोहम्मद ईसा वल्द नवाब जाफ़री शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। नाज़रीन ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तज़ियनि लाइ ॾिसंदा रहो यूट्यूब चैनल दरिया न्यूज़ ऐं दरिया न्यूज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।